नाज़िन हयात पिताफ़ी जे ॻोठ नसीर अहमद खोखर में ॼातल जवाबदारनि मंसूर अहमद कलोड़ो जी कणिक जे देरे खे बाहि ॾेई साड़े छॾियो आहे, जे सबबु खेसि लखे रुपए जो नुक़सान थियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था माशूक अली बोज़दार जी ही रिपोर्ट। मंसूर अहमद कलोड़े जे 5 एकड़नि जे कणिक जे गॾु थियल देरे खे बाहि ॾेई साड़े छॾियो। अचो त वधीक देरे जे मालिक सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। उन पोइ हे जेको ग़रीब राहक आहे उन हारी आहे उन ज़मीन जो हाणे इन मिस्किन जी जेका आहे त सॼी पूजा उहा हुई, उहा त वई राख थी हाणे सड़ी, जेका हाणे DC साहब खे या मथे ऑफिसरनि खे बाला ऑफिसरनि खे जेका आहे उन्हनि खे इन जे लाइ चऊं था त हिन मिस्किन जी वागराव कई वञे। हिन ग़रीब जी जेको आहे त अन्न पाणी जेको उहो त वियो हलियो, हाणे बचनि जो गुज़रान काॾो कंदो। जिन्हनि खे असांजे जेके हेठां वस वारा जेके आहिनि अमलदार उन्हनि खे बि चऊं था त बाबा हिननि जवाबदारनि जी ॻोल्हा पोला कराइनि, जेका त इहे नाजाइज़ी एॾो नाइंसाफ़ी करे विया, जेका उन्हनि जी हुकूमत जेका आहे उहा हिननि जी वागराव करे। मेरा बच्चा किथों आने खावे पोह जो करो तेरा गरीब ना खा के सरकार 250 मन तो असे DC साहब के संग अपील असांजी मदद करे, असां सां इंसाफ थियो वञे। इंसाफ थिया असां सां वॾी नाज जी तया मेरा गरीब है बचड़ा गरीब आहियूं, 12 महीने जी महिनत आहे, किथों का खावे पी असांजो इंसाफ कयो वञे। DC साहब खे अपील इंसाफ करे असां सां। तव्हां देरे जे मालिक ऐं ॻोठनि जो ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त हिननि जो चवणु आहे त 2 मोटरसाइकिल सवार जेके असांजे देरे खे बाहि ॾेई फरार थी विया, जेको उन्हनि जो असां पीछा बि कई आहे, जेको भॼण में कामयाबु थी विया आहिनि। कैमरामैन मुनीर अहमद बलोच सां गॾु माशूक अली बोज़दार, मेहरान TV हयात।